पबजी हेल्पलाइन में तव्हांजो स्वागत आहे। छा सेवा कयूं? मूंखे कोचिंग की में लवणो आहे, कीअं लवां? हा त तव्हां पैराशूट खणी करे लही था सघो न। पर यार फाटे थी पई, छा कयां? हा त पोइ हिकु दफ़ो फाटंदव न, हिन में छा आहे? हिन खां पहिरीं तव्हांजी कॾहिं फाटी आहे? एक्सपीरियंस अथव तव्हांखे? राजकुमारी, पहिरीं हथु ईअं पकड़। हा बराबरि। हाणे हथु ऊंधो कर ऐं पुठियां खां तीर खण ऐं हलाए। हेॾा ॼणा था अचनि, कंहिंखे त लॻंदो न। घणे टाइम खां घर खां ॿाहिरि न निकिती आई तूं? 49 ॾींहं। हैं 49 ॾींहं? 49 घणो कूड़ ॻाल्हाईंदी आहे? एक्सक्यूज़ मी, डू आई नो यू? पढ़वा सिंधीअ में ॻाल्हाए। अंग्रेज देश छॾे हली विया, इहे किताबनि जो बक्सो ओॾे छॾे विया आहिनि। ॾिस। हा त मां हिन मां त बुक कढी करे इंग्लिश सिखियो आहियां। मस्त इंग्लिश थी अचे न मूंखे। हिकदमि अंग्रेजनि जो ई टटू तो लॻी पियो तूं, पर हिते इहा बड़वाखानी न हलंदई। हिननि सभिनि गॾवनि खे हिक टके जी बि शर्म कान्हे का। अलाए कॾहिं पीछो छॾंदा असांजो। दिलि त करे थो हिननि जे घर में घुसी वञा ऐं हिक हिक खे पकड़े करे बम ते विहारियां। कुत्ते जा पुट सफ़ा चरकट आहिनि, अहसान फरामोश असांजे मथां हमलो था करनि पिया। अञा घणा ॾींहं घर विया, घर वेही वेही करे बग जो तंबूरो थी वियो। हिन तंबूरे खे कीअं सम्झायां हाणे मां? बस कर यार, बस कर। अड़े ओ बड़वा, मथे छा थो करे पियो तूं? कुझु न, वेठो आहियां। हा त हेठि अचे, रांदि था कयूं पाण ॿई। पाणे ई रांदि कयूं या? अरे तूं अचे त सही, माणे जी पिणे जी ॿई रांदि था कयूं पिया। हाणे मुंहिंजी माणे मारींदी, मुंहिंजो होमवर्क बाक़ी आहे अञा ताईं। टीचर जो अॼु बि फोन आयो, लाफा जीकंदी। अड़े ॿुध त सही पहिरीं चरी। तुंहिंजे मुंहं मां बांस थी अचे पई कि नी? तूं बसर खाधा अथई या तिखा? के मूड़ी खाधी अथई? वञ पहिरीं बुरिश करे अचे एसिड सां, जंहिंसां काकुस धुअंदी आहीं। तव्हांखे त ख़ाली बहानो खपे, चुमी न ॾियण जो।